ठट्टो सिजावल कोर्ट तां पेशी ॾेई वापसि बठोरो ईंदड़ STP ज़िले ठट्टे जे सदर सईद जलाल शाह जे नंढे भाउ ते जाती चौक रोड ते कासिम अली शाह दरगाह वटि थियल कातराणे हमले ख़िलाफ़ STP ज़िले सदर जलाल शाह जी अॻुवाणी में हैदराबाद सिजावल रोड ते धरणो खणी जलसब जे मर्कज़ चेयरमैन नवाज़ खान ज़हूर समेत वॾे तइदाद में माण्हू शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी कई ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। उन मौक़े ते सईद जलाल शाह रुख़सार शाह मीडिया खे ॿुधायो त असां ऐं शोरा बिरादरी जे माण्हुनि जे जहिड़े के 3 साल गुज़री विया आहिनि पर असां कॾहिं बि का अॻिभराई नाहे कई। शोरा बिरादरी जे माण्हुनि अॻु बि असां जे घरनि मथां अहिड़ो हमिलो करे चुका आहिनि। हिननि चयो त असांजो भाउ अफ़सर अली शाह अॼु जीअं ई सिजावल कोर्ट तां थी वापसि अची रहियो हो त हथियारबंदनि कासिम अली शाह वटि कार ते फायरिंग कई जंहिंमें असांजो भाउ ऐं पुलिस एहलकार सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हिन चयो त जवाबदारनि असां सुञाता आहिनि ऐं ज़ख़्मियुनि जा पिणु बयान रिकॉर्ड आहिनि। हिन चयो त असां SSP सिजावल सां मिलिया आहियूं त मुलुज़ जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वञनि। हिन चयो त असां परमन माण्हू आहियूं, असां वधीक खूनरेज़ी नथा करणु चाहियूं। हुननि चेताव ॾिनो त जेकॾहिं पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे त सुभाणे शहर में शटरबंद हड़ताल कई वेंदी। कैमरा टीम सां गॾु मलक मंटूर, सोच TV ठट्टो।